ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। बबरलोई में पुलिस जे ॻुझे इतला ते कार्रवाई, जंहिंमें भुंग सां भरियल कार हथ कई वई आहे। कार सवार गाॾी छॾे फरार थी विया। अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। चेकिंग दौरान भंग जा 9 पाचका हथ कया विया आहिनि, पुलिस जो इहो चवणु आहे। अहम ख़बरनासी अवां खे ॾियूं पिया बबरलोई मां, जिते पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे भंग सां भरियल कार खे हथ कयो आहे। कार सवार गाॾी छॾे फरार थी विया। अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे, जॾहिं त चेकिंग दौरान भंग जा 9 पाचका हथ कया विया आहिनि, पुलिस जो इहो चवणु आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। बबरलोई वेझो पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई कई आहे। कार्रवाई में भंग सां भरियल कार हथ कई वई आहे। कार सवार गाॾी छॾे फरार थी विया। अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। चेकिंग दौरान भंग जा 9 पाचका हथ कया विया आहिनि, पुलिस पारां इहो ॼाणायो पियो वञे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, बबरलोई मां अवां सां शेयर कयूं पिया। पुलिस ॻुझे इतला ते कार्रवाई करे भंग सां भरियल कार हथ करे वरिती। कार सवार गाॾी छॾे फरार थी विया। अणॼातल जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं बबरलोई मां आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर इरफान अली मंगी खां। जी इरफान, कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां, आगाह कजो। जी एसएचओ बबरलो अलॻि वधायो कि काफ़ी कल महिने ते चेकिंग करे रहियो हुयो त ॻुझे इतला ते बीहल कार खे रोकियो। कार ड्राइवर उहा कार छॾे फरार थी वियो। उहा कार जी चेकिंग कई त कार में 9 कटा भंग जा पियल हुया। एसएचओ बबरलो अलॻि वधायो कि काफ़ी कार खे काए बबरलो थाणे ते पहुतो कि कंहिं केस दाख़िल कयो। एसएचओ अलॻि वधायो कि काफ़ीअ जो चवणु आहे त कार ड्राइवर जी ॻोल्हा जारी आहे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी इरफान अपडेट करण लाइ।